अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो ऐं अॼु ही वीडियो स्पेशल हिकु दोस्त जे लाइ ठाहे रहियो आहियां जंहिं चयो त साईं तव्हां रैम जे बारे में ॿुधायो, प्रोसेसर जे बारे में ॿुधायो ऐं ॿियुनि काफ़ी सारी शयुनि जे बारे में ॿुधायो, बैटरी जे बारे में छो कोन ॿुधायो। मूंखे उहो ख़्यालु आयो बैटरी जे बारे में ॿुधाइजे। MAH जो सही मतिलबु तव्हांखे ख़बर पए सिंधीअ में त MAH जो मतिलबु छा आहे। मोबाइल वठण खां अॻु में तव्हां बैटरी जा MAH चेक कंदा आहियो, 4000 mAh आहे, 5000 mAh आहे, 7000 mAh आहे छा इहो MAH सम्झण जे लाइ हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो ऐं तव्हां ही ज़रूरी वीडियो आहे। पर हुन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटीअ जी निशान ते क्लिक करे छॾियो। को बि सुवालु आहे कमेंट में लिखो, अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं MAH जो मतिलबु इलाही दोस्त ग़लति कढंदा आहिनि, मिंट, एम्पियर, हॉर, सम्झ में ई कोन थो अचे। पर हिन जो सही मतिलबु आहे मिली एम्पियर हॉर, यानी मिली एम्पियर फ़ी कलाक जे हिसाब सां। हाणे जेकॾहिं तव्हांजी मोबाइल जी 3000 mAh बैटरी आहे ऐं ॿी मोबाइल जी 3000 mAh बैटरी आहे, लाज़मी न आहे त उहे ॿई मोबाइलूं सही टाइम ते हिकु जेतिरी चार्ज हलाइनि ऐं हिकु जेतिरो पावर कंज़्यूम कनि, बिल्कुलु बि न। हिकिड़ी मोबाइल आहे, उनजी मोबाइल जी बैटरी आहे 4000 mAh ऐं उनजी जेका कंज़म्पशन आहे, पावर कंज़म्पशन आहे, उहा आहे 400 मिली एम्पियर फ़ी कलाक जे हिसाब सां। त तव्हां अंदाज़ो लॻायो त उहा हलाईंदी 10 कलाक, छो 4000 mAh आहे, 10 कलाक ई हलाईंदी, पर 10 कलाक कोन हलाईंदी, घटि हलाईंदी। ऐं हिकिड़ो मिसाल वठूं था, मिसाल तौरु हिकिड़ो पावर बैग आहे। असल में पावर बैग जेको आहे तव्हांजो उहो 10000 mAh जो आहे ऐं तव्हांजी मोबाइल 5000 mAh जी बैटरी रखे थी। छा तव्हांजी मोबाइल खे उहो 2 दफ़ा चार्ज कंदो? कॾहिं बि न, ईअं थी कोन थो सघे। छो त हिकिड़ो पावर बैग आहे, उनजी मोबाइल जी कंज़म्पशन जे हिसाब सां पावर बैग जी अलॻि आहे। ऐं उनखां अलावा पावर बैग में बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पुर्ज़ा लॻल हूंदा आहिनि, ICs लॻल हूंदियूं आहिनि। पावर बैग खे पावर सप्लाई करण जे लाइ हिकिड़ी पिन जी असां मदद वठंदा आहियूं, उहा पिन बि पावर कंज़्यूम कंदी अथव ऐं उन जे अंदरि जेका LED ॿरंदी आहे। ऐं उनखां अलावा काफ़ी पावर बैगनि में डिजिटल LED लॻल हूंदी आहे, काफ़ी पावर बैगनि में सिर्फ़ु लाइट लॻल हूंदी आहे। ऐं उहा लाइट ऐं उनखां अलावा उहा पोर्ट ऐं उनखां अलावा उन में जेके नंढड़ा ट्रांज़िस्टर लॻल हूंदा आहिनि, उहे पावर खणंदा आहिनि। त 2000 mAh तव्हां उन्हनि जा रखी छॾियो, सही। बक़ाया 8000 mAh वरितो पावर। 8000 mAh मां तव्हांजी मोबाइल खे जॾहिं उहो चार्ज करे दंग कंदो त उन में उहो एनर्जी कंज़्यूम कंदो, चार्ज करण वारी एनर्जी, चार्ज करण वारो पावर। त तव्हांजी मोबाइल खे 10000 mAh जो पावर बैग फ़क़ति हिकु भेरो फुल चार्ज कंदो, बसि, सही। सो पावर बैग खे छॾे करे MAH जो मतिलबु आहे मिली एम्पियर पर हॉर। ऐं इन जो मतिलबु इहो थियो त तव्हांजी मोबाइल में जेकॾहिं 5000 mAh जी बैटरी आहे ऐं तव्हांजी मोबाइल जी कंज़म्पशन, यानी तव्हांजी मोबाइल खे घुर्बल पावर आहे 500 मिली एम्पियर हिकिड़े कलाक जे लाइ, त तव्हांजी मोबाइल 10 कलाक हलाईंदी। पर जेकॾहिं तव्हांजी मोबाइल जी कंज़म्पशन घटि आहे, तव्हां बैटरी त खणी 6000 mAh 10000 mAh जी मोबाइल वारी वठो, पर मोबाइल जे बारे में इहो बि ॼाणिजो जेको दॿे ते लिखियलु हूंदो त तव्हांजी मोबाइल जी पावर कंज़म्पशन केतिरी आहे। ऐं उनखां पोइ अंदाज़ो लॻायो त हिकु 3000 mAh वारी बैटरी वारी मोबाइल हिकु 5000 mAh वारी मोबाइल खां वधीक चार्ज हलाए सघे थी, छो त हुन में LCD जेकी लॻल आहे, सुपर एमोलेड डिस्प्ले लॻल आहे, फलाणो प्रोसेसर लॻल आहे, गेमिंग वारो प्रोसेसर लॻल आहे, फलाणो हिननि जी स्पेसिफिकेशन्स आहिनि, सही। हुन मां साफ़ अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हीअ मोबाइल हिकिड़े कलाक में 500 या 1000 मिली एम्पियर यूज़ कंदी। 1000 मिली एम्पियर जेकॾहिं यूज़ करे थी त तव्हांजी मोबाइल 5 कलाक मस हलाईंदी 5000 mAh बैटरी खे। जेकॾहिं उहा ई साॻी 250 मिली एम्पियर यूज़ करे थी त तव्हांजी उहा ई मोबाइल 20 कलाक चार्ज हलाईंदी। त ही हुई अॼु जी वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो MAH जो सही मतिलबु। उमेद आहे ही वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक टेक्निकल वीडियोस सिंधी में ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब